आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम ॿार जब ओडियाई मंगा। सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। या अली मदद। दोस्तों, हींअर असीं लाड़कानी जे हिकु क्लब ते मौजूदु आहियूं ऐं उते तमामु हिकिड़े सुठे सुरीले रागी मोहतरम इल्ताफ़ हुसैन समूह साहिब सां गॾु मौजूदु आहियूं। इंशाअल्लाह साईं सां कचाई बि थींदी ऐं उन्हनि खां कलाम ॿुधंदासीं। जिन बि असांजे दोस्तनि हींअर असांजो चैनल जॉइन कयो आहे त उहे महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कनि, सब्सक्राइब कनि, शेयर कनि त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं सभ खां अॻु में पहुचे। त पंहिंजे महिमान फनकार दोस्त सां इंटरव्यू जो शुरूआत कयूं था, गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। साईं ठीकु आहे बाबा? तो अल्लाह जे एहसान। तव्हां ख़ुशि आहियो सर? अल्लाह माशाअल्लाह। सर असांजे दोस्तनि खे थोरो पंहिंजे मुख़्तसिर तारुफ़ कराईंदा पंहिंजो ऐं कहिड़ी शइ सां तव्हांजो वास्तो आहे? अहिड़ो त सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। सर आउं लाड़कानी शहर जो आहियां, सिटीअ जो आहियां। जी सर। मुकमिल नालो मुंहिंजो अल्ताफ़ हुसैन समूह। जी सर, माशाअल्लाह सर। सर इहे इंशाअल्लाह अञा काफ़ी सारी ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां खां वारे वारे पुछंदा ईंदासीं इंशाअल्लाह। त असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधंदड़नि खे अव्हां कंहिंजो हींअर कलाम पिया ॿुधायो? शुरूआत में शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जो हिकिड़ो कलाम अव्हांजी नज़र वाई शाह साईं जी, ऐं उहा मुंहिंजी पंहिंजी धुन तयारु थियल आहे, कंपोज़ थियल आहे। कंपोज़ थियल आहे, उहा तव्हांखे ॿुधाई पिया शाह अब्दुल लतीफ़ भेटाई साईं। बिस्मिल्लाह। मोहताजी मखलूक जी शलका दिरमकारी, मोहताजी मखलूक जी शलका दिरमकारी, अरबी अब्दुल लतीफ़ के कवेलम विसारी, पुरकश प्यारी भरे जाम जनत मां, कंधी सारा पालिया अमन अमान, कंधी सारा पालिया अमन अमान, या इलाही बाज बिलाटी भाया, या इलाही बाज बिलाटी भाइया, कंधी सारा कालिया
खबर थिया हिसियान या अमुन अमान या इलाही बाज बिलाटी भाया या इलाही बाज बिलाटी भाया कंदी सारा कान निसोरो निसियान या अमुन अमान निसोरो निसियान या अमुन अमान या इलाही बाज बिलाटी भाया या इलाही बाज बिलाटी भानिया कंदी सारा काया लतीफ चे उत्ते अब्दुल लतीफ चे सुन का सुल्तान या अमुन अमान सुन का सुल्तान या अमुन अमान या इलाही बाज बिलाटी भाया या इलाही बाज बिलाटी भानिया कंदी सारा माशाल्लाह।